पाकिस्तान वेस्ट इंडीज के 14 रन था शिकस्त ॾेई T20 सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती। अमेरिकी रियासत फ्लोरिडा जे शहर में खेॾियल मैच में पाकिस्तान टीम मुक़रर ओवरनि में 4 विकेटनि जे नुक़सान ते 199 रन ठाहियूं। वेस्ट इंडीज टीम 6 विकेटनि जे नुक़सान ते 176 रन ठाहे सघी। पाकिस्तान तरफ़ां साबज़ादा फरहान 74 ऐं साई मयूब 67 रन सां नुमाया रहिया। अॼु खां 7 अगस्त ताईं मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में तेज़ बरसात जो इम्कान। मौसम खाते मूजिबि इस्लामाबाद, पंजाब, केरी, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे कुझु हंधनि ते तेज़ बरसात पइजी सघे थी। 6 अगस्त ते बलूचिस्तान में तेज़ बरसात जो इम्कान आहे। सिंध जी सामूंडी इलाइक़नि में हल्की बरसात या खुरदुर जो इम्कान आहे। पाकिस्तान पारां हिकु भेरो ॿीहर ईरान जे एटमी प्रोग्राम जी हिमायत जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरान जे एटमी प्रोग्राम जी हिमायत कंदे चयो आहे त गॾियल क़ौमुनि जे चार्टर मूजिबि पुरअमन मक़सदनि लाइ एटमी ताक़त हासिल करणु ईरान जो हक़ आहे। पुरअमन एटमी ताक़त थियण लाइ पाकिस्तान ईरान सां गॾु बीठल आहे। वज़ीर आज़म ईरान ते इसराइली हमलनि जे मज़म्मत कंदे चयो त ईरान ते इसराइली हमलनि जो को बि जवाब न हो। पाकिस्तान उसूली मौक़िफ़ ते ईरान सां गॾु बीठल आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में टेक्नोलॉजी, वापार, सक़ाफ़ती राब्तनि, मौसमियाती तब्दीली, सामूंडी मामला, कानून, इंसाफ़, घरू मामला, इंतिज़ाई ख़िदमतनि जे शोबनि में मुफ़ाहमती याददाश्तनामनि ऐं मुआहिदनि ते सहियूं। वज़ीर आज़म हाउस इस्लामाबाद में पाकिस्तान ईरान विच में मुआहिदनि ऐं मुफ़ाहमती याददाश्तनामनि जी मटा सतह बाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ईरान जे सदर मसूद पेज़ेशकियान सां गज़ा में जारी इसराइली ज़ुल्म जे ख़ात्मे समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। वज़ीर आज़म हाउस आमद ईरानी सदर खे कार्ड ऑफ ऑनर पेश पिणु कयो। ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान पाकिस्तान जो दौरो मुकम्मल करे वतन वापस रवानो। नूर खान एयरबेस इतलात बारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ ईरानी सदर खे रवानो कयो। पाकिस्तान ईरान विच में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियूं ऐं मुफ़ाहमती याददाश्तनामनि जी ॾे वठि थी। ईरानी सदर जे एहसास में पाने सदर में आचराणो ॾिनो पियो, जिते ईरानी सदर हममनसब आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई। ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान जी सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। ऐवान सदर आमद ते सदर आसिफ अली ज़रदारी मसूद पेज़ेशकियान जी आजियां कई। मुलाक़ात में ॿिनि तरफ़े ऐं गॾियल मुफ़ादनि वारे शोबनि में सहकार वधाइण जी अहमियत ते ज़ोर ॾिनो पियो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान ईरान जा लाॻापा मज़हब, सक़ाफ़त ऐं एतिराम ते ॿधल आहिनि। ॿिन्ही अख़बारनि तकरारनि खे वधण खां रोकण तोड़े अमन इस्तेहकाम लाइ कयल सिफ़ारती कोशिशुनि जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। सदर आसिफ अली ज़रदारी इलाक़ाई मामलनि ते ईरान जे उसूली मौक़िफ़ जी वाखाण कई ऐं ख़िते में सहकार लाइ तेहरान जे मुस्तक़िल हिमायत थोरा मञींदे चयो त पाकिस्तान ईरान ख़िते जे पुरअमन ख़ुशहाल मुस्तक़बिल लाइ गॾिजी कमु जारी रखंदा। सदर आसिफ अली ज़रदारी ईरान ते इसराइली जारी जी मज़म्मत कई ऐं ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई पारां पालियल कश्मीर ते भारतीय कब्ज़े ख़िलाफ़ अवाम जे मुसलसल हिमायत थोरा मञिया। गज़ा ते इसराइली फ़ौज जा हमला जारी। हिकु ॾींहुं अंदरि 92 फ़लस्तीनी शहीद। परॾेही मीडिया मूजिबि शहीदनि में इमदाद जे मुंतज़िर में 56 फ़लस्तीनी बि शामिल हुआ। इसराइल जे 600 खां वधीक अॻूणे सिक्योरिटी अमलदारनि पारां ट्रम्प खे ख़त चयो वियो आहे त गज़ा जंग ख़तमु कराइण लाइ नेतन्याहू ते दबाउ विझे। कराची के नाज़िमाबाद में गाड़ी से टक्कर में औरत फौत। उर्दू बाजार वेझो हादसे के नतीजे में पाटाड़ू फौत थी पई। पुलिस जो चवंदा है त फौत थी वियल औरत जी सुञाणप नाहे थी सघी। जांच थी वञे।